तैयार जिना। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, तुझो साईं मुझो साईं। साहब अकराम ये चयो त सिर साहो सजण तोता। सुभान अल्लाह। सद बार कया सदके सब माल मजू मिलकत घर बार कया सदके। सुभान अल्लाह। सुभान जन्नत जी ख्वाहिश न काहूर न जी हाजत। सुभान सब मारियूं महल तोता संसार कया सदके। सुभान अल्लाह। ये जान त हिकड़ी आ। सुभान जे करोड़ हुजन जानियो मुझा जान तोता सब लखवार कया सदके। सुभान मोहब्बत वाली सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। साहब अकराम ये कौन जो यार रसूलुल्लाह न को सावड़ हथियार है न को सावड़ पैसो वा न को सावड़ सवारी आ। बस ये निकरी आया हूं बस ये बेड़न जलाल हुनर वट हथियार है ताकत आ पैसो वा अरबन जा वडा वडा पहलवान उन संग गडो इन या रसूलुल्लाह उन नवा हथियार है ये न चैन साईं के दा चवन या रसूलुल्लाह जे तुझो हुक्म वा त खिलंदे खिलंदे तुझे नाले ते सिर कुर्बान। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जी मुझे सुना आया मैदान मैदान लगो सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह। इयो है अल्लाह ते भरोसा इयो अल्लाह ते यकीन। हो दुश्मन 1000-1200 जना हे 300 जना किथे 300 किथे 1500 1200 की मुकाबलो थिया पर अल्लाह तो फरमाए जे मुते यकीन हो जे मां अल्लाह काफी आया। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। 24 साहबी मायूस क्या थे मुझे दिल पर नबी मैदान में आयो लड़ाई का हिकु ॾींहुं अॻ में मदीने वारे साईं फरमायो ये लठो हथ में हुई साईं जे हथ में लठो आ मदीने वारे जमीन ते निशान कयो गोल दायरो पातुन साईं ने फरमायो सुभाणे हिन जाइ ते अबू जहल जहन्नम वासिल थींदो। सुभान अल्लाह। बी जगह ते विया उते निशान पातुन साईं ने फरमायो उमैया बिन खलफ हिते मरदो उतबा हिते मरदो वलीद बिन मुगीरा हिते मरदो। सुभान अल्लाह। काफरन जा नाला वरतन साईं ने फरमायो हे काफर हिते हिते मरदा। सुभान अल्लाह। हैरत में पइजी विया हैरत में पइजी विया असां जुता दाद छोरो ऐ नबी सही वदन वदन सरदारन काफरन जे बारे में ता चंद निशान दा लगान ते मरन वना जोर सा जो सुभान अल्लाह। याद थी अल्लाह जे तवक्कल भरोसे जी गाल पर सिमरन वरी बी हिकड़ी अकीदे जी गाल बुधाया हे हिकड़ो मुल्लो न चवे नबी के फितरे परे पासे जी खबर ना है असा जे मुआशरे में घण आइड़ा उस पास में बैठा आइन नबी के कैसे जी खबर ना है इल्म ना है नबी के इज्जत वडे भाजतरी कयो नबी के कैसे जी खबर ना है माज अल्लाह अस्तगफिरुल्लाह जो पिटिया है बुखारी शरीफ की हदीस है नबी निशान तो लगाए अन्या वक्त आयो कोने मरन सुभाने था नबी तो फरमाया सुभाने मरन तो पर हिते मरन तो जिते मुंह निशान। सुभान अल्लाह। सुभान इन मौलवी का पूछा कर जेको चवे तो नबी के कैसे जी खबर ना है चई सही हदीस किताबन में कढु ता सा मन्यो जेकर तू मनी तो हदीस सही आ तो मनणो पवंदई तो सुन्नन जो अकीदो हक वारो अकीदो आ। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे पीर, तुझो साईं मुझो साईं शान वारो मान वारो तुझो प्यारो मुझो प्यारो। अब गाल समझ में आई है लेकिन आई गाल आयो नबी सुने निशान लगायो जरे जंग लगी
जंग पूरी दी रावी चवे तो मां विस बोलण जिला जे नबी सुने जे के निशान लगाया हुया आया वाकई काफर उते मुआहिद न जंग खटजी वई जंग फतह थी वई साहबी चवे तो वनी जो दिसा जिते महबूब निशान लगायो हुयो अबू जहल न का 1 इंच भी परिया कोन पियो हुयो उते उन जो लाश पियो हुयो जिते मदीने वारे साईं निशान लगायो हुयो सुभान अल्लाह वनी जो दिसा तो उत्बा उते मौज ते नबी फरमायो हाय हाय सुभान उमैया बिन खलफ उते जहन्नम वासिल थियो जिते नबी फरमायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अज इन इलाके जो वहाबी उते मौज ते फकीर निशान अल्लाह अक्ल कोंदन सिंधी में जना पंजाबी मिसाल दा अक्ल ना होवे तो मौजा ही मौजा किताब पढ़ी भी नथा मन मना बेकुल है न खुश थी जो तुझो सच्चो सुन्नी तुझो सच्चो वकील सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह ये जंग हले पई जंगे बदर मुझो दिल पर नबी हिया वारी जो टेलो वडो अल्लाह तमा के देखारींदो मां पांजे अखियुनि सां ॾिसी आई ऐं अॻ में इजाज़त कोन हुई बदर ॾे वञण जी मोकल कोन ॾींदा हुया हाजियुनि खे उमिरे करण वारनि खे पर हाणे माशाअल्लाह उन्हनि खे छॾनि था सऊदी हुकूमत वारा वञी ज़ियारत करे अचो उहो जबल नालो ई उन जो जबलुल मलाइका आहे सुभान अल्लाह जिते मलाइक नाज़िल थिया हुया साईं जन खिलन पिया साहबा किराम अर्ज कयो मुंहिंजा महबूब अल्लाह सदाई तोखे खिलंदो रखे सुभान अल्लाह तू मुल्क तसां ठरो मुंहिंजा जानी पर खिली छो थो कहिड़ी शइ तव्हांखे खिलायो आहे साईं फरमायो हींअर ॾिसां पियो त 3000 मलाइक हज़रत जिब्रील अमीन जी इब्तिदा में इमामत में इन जबल ते लहन था काफरनि जे मुक़ाबले में असां जी मदद करण जे लाइ आहिनि सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान तो फरमाए त इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेके कुरान वणे तो हथ मथे खणी करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जन माण्हुनि चयो असांजो रब अल्लाह हुआ पोइ हिन ते इस्तिक़ामत धारे बीठा मज़बूत बणिजी विया अल्लाह जा बणिजी विया इस्तिक़ामत धारे माना रब जे हुक्म ते अमल कयनि अल्लाह जा बणिजी ॾेखारियुनि रब जे रस्ते ते हलिया अल्लाह जा फरमाबरदार छा रब तो फरमाए तो उन्हनि जे लाइ मलाइक लही ईंदा आहिनि तन खे ख़ुशख़बरियूं ॾींदा आहिनि हे ईमान वारो ओ अमल सालियन करण वारो ओ अल्लाह अल्लाह करण वारो ओ रब ते यकीन रखण वारो ओ अल्लाह का बणिजी वञण वारो तव्हांखे मुबारक हुजे रब तव्हां जे लाइ जन्नत जो वाइदो अॻे ई करे छॾियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह यकीन हुयो न रब ते साहबा किराम के अल्लाह ते यकीन साहबा किराम के मदीने वाले ते यकीन हजरत उकाशा रज़ियल्लाहु ताला अन्हु उकाशा वडी उम्र जो साहबी वडी उम्र वडी हुयस वो साईं करीम जी खिदमत में आयो तलवार कोन हुयस विढ़ण जे लाइ तलवार न हुयस हथ में साईं ने वटायो या रसूल अल्लाह तलवार न आहे तलवार जो मां जिहाद कयां हाणे जंग हले पई नबी साईं ये कोन चयो वञ मोड़ को तलवार पई आहे जो मां ठाहियां थो पियो नबी साईं ये कोन चयो मूले जो वकील हो त नबी का छाइला था घुरो अल्लाह का घुरो अब या उकाशा है खबर कोनी त डायरेक्ट अल्लाह का घुरजे ॻाल्हायो साईं जी खबर हुई नबी जी ईमान जी ऐं तौहीद जी साहबा किराम के खबर कोनी जो जो डालदा जो पैदावार मौलवी तो असा के गुमराह करे त नबी के छलियो बस अल्लाह का घुरो उकाशा तो नबी के घुरे या रसूल अल्लाह ओ मुझा महबूब तलवार ना है अब है अल्लाह ये वण बीठो यो वण सहराई कंडे वारो वण मदीने वाले साईं उलमा हिकड़ी लठ बनी पन साफ कयन नबी सुने ने ते हथ फेरियो आ लठ
तब्दील। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जे तो एड़ी मजबूत तलवार हुई, एड़ी जानदार तलवार हुई के लोहार जे हथ जी ठहियल तलवार न पी लगे। ये मोहम्मद मुस्तफा जे मौजूदे वारी तलवार जदों विढ़ंदो रहियुसि उन सां जिहाद कयम। हज़रत उकाशा जे हथ में उहा तलवार ओ वफ़ात जे वक़्त ताईं हथ में हुई। सुभान अल्लाह। तुर्की जो शहर आहे गाज़ी अंतप नालो अथसि। गाज़ी अंतप तुर्की में शहर आहे ऐं उन जी मज़ार हज़रत उकाशा जी उते आहे। मां पाण उन शहर खे ॾिसी आहियां। सुभान अल्लाह। साईं जी मज़ार जे पासे में उहा तलवार अॼु ताईं मौजूद आहे। सुभान अल्लाह। जेका मदीने वारे साईं हथ सां तयार करे अॼु ॾींहं ताईं उन तलवार तुर्की में पई आहे। माण्हू जहान सॼो ज़ियारत करे थो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अब आज यकीन न हुजे त नबी सुनो वेही रहे हैं कोई जिहाद न वञा मौला कीअं जिहाद ते वञूं। 313 ॼणा वो वॾा काफ़िर आहिनि मज़बूत आहिनि न। वो सिंधी में चवंदा आहिनि त हिम्मत मर्दा मदद ख़ुदा। सुभान अल्लाह। अंदर में हिम्मत हुजे। असांजा बि घणा माण्हू सधरिया लॻा था वठनि। दुनिया जी परेशानी ॾिसी महांगाई ॾिसी अल्लाह खां परे थी विया, अल्लाह खां इंतज़ार थी विया, मदीने वारे साईं खां बेज़ार थी विया। पुट पैसो अचणी वञणी शइ आहे, दौलत ॾियण वारो बि अल्लाह आहे त गुरबत ॾियण वारो बि अल्लाह आहे। तू जो कम पानो आई पान पे इख्तियार कर। रब जड़े हाल में रहाए राज़ी रहो, अल्लाह ते यकीन रखो। रब तो फरमाए व मन यत्तकिल्लाह यजअल लहू मखरजा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जी सोना अल्लाह खां ड्रिजो, रब जा बणजी वञो। अल्लाह हर मुसीबत मां निकरण जो तव्हां खे रस्तो ॾेखारे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेकॾहिं आई सिर ते का आई आज़माइश आई दिलगीर न थी। जेको अल्लाह असांखे अॻियुनि मुसीबतुनि मां कढे थो हिन महांगाई मां बि कढंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं असीं बि रोऊं था पिया साईं महांगाई थी वई, पेट्रोल वधी वियो, हीअं थी वियो, डीज़ल वधी वियो। अहिड़ी का बारी आहे हुक्मराननि अल्लाह जी का मार पवे खबीसनि ते। चओ आमीन। अल्लाह इन्हनि खे लेस ते नाबूद बर्बाद करे जेके असांजे मुल्क पाकिस्तान जे ग़रीब मुस्लमाननि जे मथां ज़ुल्म था कनि पिया। रोज़ पेट्रोल वधा। अञा वरी अॼु ऐलान कयो अथई त 30 रुपया अञा ईंदड़ हफ़्ते वधाईंदासीं। को शर्म को हया का लज आहे कोन्हे का मुस्लमाननि ते ज़ुल्म था कनि। अहिड़ो हुक्मरान अल्लाह जे ॾमर जो जल्द हक़दार थींदो। रब इन्हनि खे बर्बाद कंदो। आमीन चओ। अल्लाह असां ते अहिड़ा हुक्मरान नाफ़िज़ करे जेके मुस्लमाननि जा ख़ैर ख़्वाह। अल्लाहु आमीन। न ग़रीबनि जी बुख था ॾिसनि, न मिस्कीननि जो माहौल था ॾिसनि, पंहिंजा पेट भरण जे पोयां आहिनि। 5 अरब अले 3 अरब जो जहाज़ वरितो आहे नवाज़ शरीफ़ जी धी सो उन जो घुमंदी थी वचे पई ऐं ग़रीबनि जे लाइ रोज़ पेट्रोल मथे चढ़ंदो। हर शइ महांगी थी वञे। हारी वरी अन्न खपाइण वञे त उनजा रेट किराए छॾे। को चवण वारो न आहे, को करण वारो न आहे। मुसीबत आई आहे, अल्लाह उन्हनि खे बर्बाद कंदो। पर असांजे लाइ रस्ता अल्लाह पाणे खोले। सुभान अल्लाह। तूं दिलगीर न थी। पुट हिन महांगाई जी मुसीबत में तूं दिलगीर न थी। जीअं अल्लाह असांखे अॻियुनि मुसीबतुनि मां कढियो हुयो, ॿोॾूं आयूं हुयूं तॾहिं बि मदद अल्लाह कई हुई। करोना आई हुई तॾहिं बि मदद अल्लाह कई हुई। सुभान अल्लाह। पहिरियां जेके मुसीबतूं आयूं साथ रब ॾिनो। भला जे हीअ मुसीबत आई आहे त असांजी मदद असांजो अल्लाह। सुभान अल्लाह। इंशाअल्लाह। तुंहिंजो कमु इहो आहे त रब जो वफ़ादार थी ॾेखार, अमल सालिह करे ॾेखार, नेकीअ जी वाट ते हली ॾेखार। क़ुरान तो फरमाए जेको अमल सालिह करे फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबा। सुभान अल्लाह। जी मुझा अल्लाह उनखे ॾियारींदुसि अहिड़ी ज़िंदगी सां जेका पाकीज़ा ज़िंदगी। सुभान अल्लाह, सुभान। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शर्त आहे, शर्त। इज्जत मिलंदी, प्यार मिलंदो, शोहरत मिलंदी, दुनिया आख़िरत जूं नेमतूं मिलंदियूं। शर्त रुगी हिकिड़ो, हिकु शर्त आहे ईमान वारो थी अमल सालिह करे। सुभान अल्लाह। ईमान वारो थी नेकी जी वाट ते हल। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॿियो ख़बर वाट वठ बि आहे लेकिन वठ बि
केड़ा केड़ा अमल साले अल्लाह अग्री पे आयो अना तो मुन्नो कलाक थियो अना 15 मिनट पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अर्ज के या रसूल अल्लाह हां अमल कयूं तवा अमल कंदो इंशाअल्लाह 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 तवज्जो जो मुडे तवज्जो मुतवज्जो हे 15 मिनट पूरो 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 ध्यान मु फकीर दी अल्लाह अमल कबो इंशाअल्लाह नेक थींदो इंशाअल्लाह उम्मीद कया तवा में इंशाअल्लाह मां ये न तो जांद वडा खाजा खिजर थी वजो वडा सही मुडा परहेजगार सजोरी मस्जिद में बैठा हो ना बस इयो हो जे जो मुझे मुर्शिद सिखारियो आ हथ कार सा दिल यार सा सुभान अल्लाह सुभान अल्लाह चंद अमल बुधो केड़ा करना है अर्ज के या रसूल अल्लाह सही मुस्लिम शरीफ की हदीस या रसूल अल्लाह अय्युल अमल अहब्बु इलल्लाह या रसूल अल्लाह बुधायो त अल्लाह जो महबूब तरीन अमल केड़ो आ सुभान अल्लाह सुभान रब जो सब का प्यारो अमल केड़ो आ अल्लाह के सबनी का वधीक केड़ो अमल वणंदो आ मदीने वाले साईं फरमायो त अस्सलातु अला वक्तिहा सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह ध्यान मुंडे जो तमा तर्जुमो कया सुभान अर्ज के या रसूल अल्लाह भलो अमल केड़ो अल्लाह के केड़ो अमल वणंदो अमल त खोड़ हिन नेकियूं त खोड़ हिन पर एड़ो अमल बुधायो जेको अल्लाह के वणे तो रब जो पसंदीदा अमल आ मुझे दिलबर नबी फरमायो अस्सलातु अला वक्तिहा सबनी का वधीक जोर रब के वणंदड़ अमल इहो आ सुभान नमाज जो वक्त थे या सब कम छदे या सब कम कार छदे अचे मस्जिद में नमाज पढ़ो जेको मस्जिद दे बंद करण वारो आ इहो बानो अल्लाह के ॾाढो वणंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब जो महबूब आ अल्लाह जो पसंदीदा है सुभान अल्लाह अब तवज्जो जी मुझे तव्हां पंहिंजे घर में उनखे मेहमान कंदो पंहिंजे घर में उनखे घुराईंदा आहियो जेको वणंदो आ सुभान अल्लाह नालो छा अथई बशीर बशीर के मां वणा तो तडे मुके दावत ॾिनी अथई सुभान अल्लाह हां इन्हनि भाइरनि सोटनि सभिनी असां सां मोहबत अथनि तरी करे मूं फकीर खे था घुराइनि करे दिलबर साईं खे था घुराइनि सुभान अल्लाह पंहिंजे तॾे ते पंहिंजी औताक ते जेके वणंदा आहिनि उन्हनि खे घुराइबो आहे सुभान अल्लाह जे दुश्मन हूंदो प्यारे सां गॾिजी अचे त उनखे फोन करे चवंदासीं साईं फलाणे खे पाण सां गॾु न वठी अचो इहो असांखे नथो वणे असां सां वेर अथसि दुश्मनी अथसि असांजे तॾे ते असांजी औताक ते इहो माण्हू न अचे पर जे लड़ी आयो दुश्मन छो न हुजे असांजे सिंध जी सकाफ़त आहे त धारियुनि खे बि मान ॾींदा सुभान अल्लाह जी सोना आओ न बा तॾे जो नंग सुञाणंदे दुश्मन खे बस ईमान ॾींदा आहियूं या असांजी सकाफ़त आहे असां सिंधियुनि जी जो रवाज आहे या असां सिंधियुनि जी रीत आहे ओ मिठा हे तुंहिंजो मुंहिंजो तरीक़ो असांजा तरीक़ा रस्मूं रीतूं आहिनि पर अल्लाह मस्जिदूं अल्लाह जा घर आहिनि रब जा बैत आहिनि इन्हनि घरनि में बि उहे ईंदा आहिनि जेके रब खे वणंदा आहिनि सुभान अल्लाह जी मुंहिंजा सोना जेके रब जा पसंदीदा आहिनि अल्लाह चाहींदो आहे त मुंहिंजा बाना मुंहिंजे दर ते अचनि ॿिया न ईंदा उहे मस्जिद में ईंदा जेके रब सां प्यार सुभान अल्लाह जेके मदीने वारे साईं सां प्यार कंदा आहिनि चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह
तुझे मस्जिद जो पंध नथो करी पंहिंजे अंदर में निहा ज़रूर तुझे अंदर में ईमान जी खोट आहे जो तू मस्जिद ॾे नथो वञी जे मोमिन हुजी हा त तुंहिंजो प्यार मस्जिद सां हुजे हा सुभान अल्लाह मुंहिंजो दिलबर नबी थो फरमाए सत खुश नसीब जेके अर्श जे हेठां वेंदा उन मां रजुलुन युअल्लिकुल क़ल्ब बिल मसाजिद उहो मर्द जंहिंजी दिल मस्जिद सां जुड़ियल आहे मस्जिद सां मिलियल आहे उनखे मस्जिद सां प्यार आहे पनी बारे वारो आहे कमकार वारो आहे दुकान वारो आहे वापार वारो आहे पंहिंजे कमकार में मसरूफ़ आहे पर दिल मस्जिद सां जुड़ी पई आहे कन मस्जिद ॾे आहे केॾीमहिल थी बांग अचे केॾीमहिल थी अज़ान अचे बांगो बांग थो ॾे त डोरी वञी मस्जिद में वेहा छो त मोमिन पानो जॾहिं मस्जिद में ईंदो आहे नबी साईं थो फरमाए ईअं उहो करार वठंदो आहे ईमान वारे खे मस्जिद में ईअं सुकून मिलंदो आहे जीअं मच्छीअ खे पाणीअ में करार ईंदो आहे सुभान अल्लाह मच्छी खे पाणी खां ॿाहिरि कढो लुछंदी तड़पंदी फटकंदी जे घणी देर रखो त मरी वेंदी साहु बाक़ी न रहंदुसि पर उहा मच्छी जेका बेहाल हुजे तड़पे पई लुछे पई फटके पई जीअं जो पाणीअ में विझंदे त करार सुभान अल्लाह नबी साईं फरमाए बिल्कुल इन मच्छीअ वांगुरु ईमान वारा बि जॾहिं मस्जिद में ईंदा आहिनि मस्जिद जो रुख कंदा आहिनि त उन्हनि जी दिलुनि खे बि ईअं करार सुभान अल्लाह मुनाफ़िक माण्हू जी निशानी आहे जीअं पखीअ खे पिंजरे में बंदि कबो आहे त उहो खंभराटियूं हणंदो आहे लुछंदो आहे रड़ियूं कंदो आहे मुनाफ़िक बि मस्जिद में ईंदो न ईअं बेचैन मज़ो न ईंदो हुन सां ॻाल्हाईंदो हुन सां ॻाल्हाए मस्जिद में आयो त भई अलाह जो ज़िक्र कर न रब जो नालो वठ न वेठा कचहरी कंदा ओ जहान जूं ख़बरूं अचे मस्जिद में यादि ॿी ॻाल्हि त ठहियो पर मूं ॾिठा हिकिड़ा माण्हू गिला जे लाइ बि मस्जिद में अची वेठा दाढ़ी पटके सां वेठा आहिनि मस्जिद में पर गिला वेठा था या ईमान जी निशानी न या निफ़ाक़ जी निशानी आहे मोमिन बानो मस्जिद में ईंदो आहे त हुनखे सुकून ईंदो आहे जो मां पंहिंजे रहमान रब जे घर में आयो सुभान अल्लाह जो ख़बर मस्जिद जो पंध कबो इंशाअल्लाह नबी साईं तो फरमाए सब खां भलो अमल इहो आहे जो मस्जिद में नमाज वक्त ते अदा कयो वक्त टारियो न हलियो वञे गुज़री वञे पोइ पढ़ंदासीं हिकिड़ी नमाज कज़ा कयो बाबा ज़ोर कज़ा थी वई त वरी हाणे पेपरी ते कज़ा करे पढ़ंदासीं न सारे संभाले 5 वक्त नमाज पढ़ो हेॾा अज़ान जो आवाज़ अचे तूं वरी बि पंहिंजे कम में मसरूफ़ हुजी पंहिंजे दुनिया जे ख़फ़न में मुब्तला हुजी मदीने वारो साईं तो फरमाए ओ बिलाल बांग चो मस्जिद नबवी में वञ बांग चो मां ॿुधा ऐं मदीने जी गली में तो वञा जेके माण्हू नमाज़ ते नथा अचनि अज़ान ॿुधी मस्जिद में नथा अचनि तन जे घरनि खे मां बाहियूं ॾेई छॾियां तन खे सारे छॾियां उन्हनि जा घर जलिया भला आहिनि सड़िया भला आहिनि जेके अज़ान ॿुधी मस्जिद में नमाज़ जे लाइ न ईंदा अल्लाह हेफ़ तुंहिंजे ईमान ते जो नमाज़ नथो पढ़ी हेफ़ तुंहिंजे अक़ीदे ते हेफ़ तुंहिंजी मोहब्बत ते सदाईं तो मां मदीने वारे जो आशिक़ आहियां वरी नमाज़ नथो पढ़ी नमाज 5 वक्त हर मुसलमान जे मथां फर्ज़ कई वई आहे कॾहिं बि माफ़ न थींदी भली तूफ़ान अचनि भली खिमणूं लॻनि भली मींहं वसनि भली ज़िलज़िला अचनि तूं बीमार आहीं तबियत सही न थिए पर नमाज जो फर्ज़ कोन लहंदो आहे इशारे सां बि नमाज पढ़णी आहे सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झो था अलाए कोन था सम्झो पढ़ बि नमाज इंशाअल्लाह नबी साईं तो फरमाए जेको नमाज छॾे ॾे हिकिड़ी नमाज ॼाणी वाणी छॾे उनखे 620 साल जहन्नम जी बाहि में जलायो अॼु वाइदो कयो त 5 वक्त नमाज जेके नमाज पढ़ंदा आहिनि उहे हथ मथे खणंदा ॿिया वरी ईअं मेहंदी लॻल अथनि खीसे में थी जेके नमाज नाहियो पढ़ंदा से हथ मथे खणो त नमाज पढ़ंदा वाइदो त कयो भला ख़ुदा जा बन हथ मथे खणो मां ॾिसां अल्लाह अञा बि जूं आई थी चुरे कुलनि में सूर आहे छा की गर्मी में पंधु करे आया कीअं हथ मथे खणो
खुदा जा बाना नमाज अल्लाह जो फर्ज नमाज का बगैर गुजारो ना है नमाज का बगैर चारो ना है मदीने वाले साईं लजपाल नबी जडे साईं जन जो ज़ाहिरी दुनिया ता विसाल पियो थे विसाल जो वक्त हुयो तो उन वक्त जेके आखिरी नसीहतूं साईं जन फरमायूं हुयूं न आखिरी नसीहतूं फरमायूं उन्हनि मां हिकिड़ी इहा नसीहत हुई आका करीम फरमायो नमाज वक्त ते पढ़जो नमाज वक्त ते पढ़जो नमाज जी पाबंदी कजो उम्मत के मदीने वाले साईं जिंदगी में पैगाम आखिर में ॾिना फरमाए नमाज वक्त ते पढ़जो ऐं पंहिंजी ज़ालुनि जो ख्याल कजो औरतुनि जो ख्याल कजो ज़ालुनि जा हक़ अदा कजो मदीने वाले साईं जा आखिरी लफ़्ज़ इहे हुए सुभान अल्लाह ज़ालुनि जा हक़ अदा कजो असां ॿिन्ही कमनि में पूरा आहियूं ॿई कम पूरा नथा करे सघूं न नमाज़ पढ़ूं न ज़ालुनि जा हक़ अदा कयूं पराई रनुनि ॾे ॾिसंदा वेठा पंहिंजी हलाल घर वारी घर में वेठी आहे उन ते अखी कोन बुलंदी हाँ कि न आशिकी माशिकी जो ज़मानो आहे सॼो मोबाइल ते पराई रन सां लॻो पियो हूंदो सॼो ॾींहुं फोन ते वेठो ॻाल्हाईंदो शादी शुदा माण्हू सो बि साईं मुंहिंजा गैर मोहरम सां गॾु वठे मदीने वारे साईं फरमायो शादी शुदा माण्हू वरी जे ज़िना करे या गैर मोहरम ॾे वञे उनखे ज़मीन में पूरे मथो कढी उनजे मथे ते पत्थर हणी मारे छॾियोसि एॾो वॾो गुनाह हुआ तोखे शर्म ई हया नथो अचे जो गैर मोहरम औरत ते नज़र खणी ॾिसी थो ज़िना न कयो वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फाहिशतन वसा सबीला कुरान तो फरमाए ज़िना न कयो बल्कि ज़िना जे करीब भी न वींदा कयो सुभान ये कुरान न चयो ज़िना न कयो बल्कि कुरान तो फरमाए ज़िना जे करीब भी न वञो करीब न वञो मतलब छा है माना अखियुनि सां परावा नंग न निहारियो कन्ननि सां फहश गुफ्तगू न ॿुधो ज़बान सां बुरी ॻाल्हि न कयो पराई औरत जी ॻाल्हि कंदा फहश गुफ्तगू कंदा बुरी ॻाल्हि कंदा पोइ दिलि में शौक़ पैदा थींदो आओ की न वेठा हूं ना यार फिलानी औरत हियां फिलानी मोबाइल में टीवी ते ॾिठी सी फिलानी एक्टर हियां उनजी तारीफ़ वेठा कंदा न पंहिंजी ज़बान खे पाक रखो गैर मुहर्रमात जी गुफ्तगू न कयो तुंहिंजी ज़बान ॻाल्हाए त अल्लाह जो ज़िक्र ॻाल्हाए सुभान अल्लाह तुंहिंजी ज़बान ॻाल्हाए त मदीने वारे ते दुरूद ऐं सलाम सुभान अल्लाह समझो था लेकिन ना समझो अमल वारा थींदो इंशाअल्लाह साईं जन फरमायो नमाज वक्त ते पढ़ण अल्लाह जो महबूब तरीन अमल आहे सुम्मा अय्यु या रसूल अल्लाह साहब अमर या रसूल अल्लाह पोइ नमाज खां पोइ अल्लाह जो पसंदीदा अमल कहिड़ो आहे सुभान अल्लाह नमाज खां पोइ सब खां भलो अमल अल्लाह खे कहिड़ो वणंदो आहे मदीने वारे साईं फरमायो बिरुल वालिदैन पंहिंजे अबे ऐं अम्मा सां नेकी कयो इहो नेकी करण अल्लाह खे ॾाढो वणंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पीउ मां जी ख़िदमत कयो अबे अम्मा जी ख़िदमत कयो उन्हनि जो सहारो बणिजो उन्हनि सां प्यार ऐं मोहब्बत कयो उन्हनि जी इज़त कयो मुंहिंजो दिलबर नबी थो फरमाए इहा मोहब्बत अबे अम्मा जी ख़िदमत तव्हांखे अल्लाह जो महबूब सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां वटि थोड़ा नौजवान थी ना छोकरा पोइ अबे अम्मा खे लिखींदा ई कोन पुराणा ॿार खटर खे वञी सुम ओ बनी ते वञी ॿारे ते वञी खटर खे सुम घर में तूं खंगी थो असांखे निंड नथी अचे ओ अब्बो जे कुल्हनि ते खणी तोखे पालियो उहा अम्मा जे वात जा गिरह कढी तोखे खाराया उनजी ईअं इज़त कबी आहे हिकिड़ो साहबी हुजे साईं करीम जी ख़िदमत में आयो या रसूल अल्लाह मुंहिंजा महबूब पंहिंजी माउ खे ॿेरे पंध कुल्हे ते खणी हज करायो सुभान अल्लाह ॿेरे पंध कुल्हे ते खणी अम्मा खे हज करायो हथ में या रसूल अल्लाह छा मूं पंहिंजी अम्मा जो हक़ अदा कयो सवाल पियो करे या रसूल अल्लाह ॿेरे पंध कुल्हे ते अम्मा जे खणी कुराड़ी माउ खे हज करायो अथम हबीब पंहिंजी माउ जो हक़ अदा कयमि नबी साईं फरमायो न उहा सियारे जी रात जंहिं रात में तूं रात जो उथियो हुई सर्दी खां बुख खां उथी रुनो हुई अम्मा उथी तोखे छातीअ सां लातो तोखे थञ पियारी तोखे सीअ खां बचाई तूं जे 70 हज कराई पंहिंजे कुल्हे ते माउ खे खणी पर इन हिक रात जो बि हक़ नथो अदा करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अबे अम्मा जो एॾो वॾो हक़ आहे छा नबी साईं तो फरमाए रिदल रब फी रिदल वालिद व सखतुर रब फी सखतिल वालिद अबे अम्मा जी रज़ा में अल्लाह जी रज़ा है जेते अब्बो राज़ी आ जेते अम्मा राज़ी आ उनते अल्लाह राज़ी आ जेते अब्बो अम्मा नाराज़ आ उनते जण के अल्लाह नाराज़
है किया खबर पैदा अल्लाह राजी है या नाराज है वने दिस तुजी अम्मी अम्मा तोसा प्यार करे थी तोड़ा राजी आ तुझे करतूत नहीं अमलन जे करे तुझो अब्बो तोड़ा राजी आ पक्क जान त अल्लाह बतोते राजी सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पी मां के राजी कयो पुट नाराज न कयो बदबख्ता वो मानू बदनसीबा वो मानू जेके अब्बो अम्मा मिलन उन जी खिदमत न थो करे अब्बो अम्मा मिलन उन जी दिल रंजा उनन के अहंज पहुंचाए जे अब्बो अम्मा नाराज है त हली वनी उनन के परचा सुभान अल्लाह ॾिसो न दुनिया में हर शइ दुनिया में वरी मिली सके थी हे चांहि जो कोप आहे मां खाली कंदुसि ॿी चांहि अची वेंदी पानी जो गिलास आहे हिकिड़ो पीअंदुसि ॿियो अची वेंदो हे किताब आहे हिकिड़ो फाटी पियो त ॿियो किताब अची वेंदो ये मोबाइल आहे हिकिड़ो दफ़ो टुटी पई त वरी ॿी अची वेंदी या रिश्ता आहिनि चाचो आहे मामू आहे ॿिया बि ठही पवंदा पुट आहे हिकिड़ो वियो त ॿियो अची वेंदो ज़ाल आहे हिकिड़ी वई त ॿी अची वेंदी पर अब्बो अम्मा हिकर विया त वरी कोन मिलंदी अब्बो अम्मा हिकिड़ो दफ़ो हथनि मां हलिया विया न पुट अब्बो हलियो वञे अम्मा हली वञे रोंदो रोंदो थकिजी पवंदे वरी वापसि कोन मिलंदी ये ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो मिलंदा आहिनि पुट क़दुरु कर अब्बे अम्मा जो क़दुरु कर अब्बे अम्मा जी इज़त कर मदीने वारो साईं थो फरमाए पीउ माउ जी ख़िदमत करण वारा होॾा को माण्हू जिहाद करे अल्लाह जी राह में ऐं होॾा हिकिड़ो माण्हू अब्बे अम्मा जी ख़िदमत में पंहिंजो वक़्तु गुज़ारे होॾा जेतिरो मुजाहिद खे अल्लाह अजुर ॾींदो आहे काफ़िरनि सां जिहाद करण वारनि खे रब अजुर ॾींदो आहे ओतिरो अजुर पीउ माउ जी ख़िदमत करण वारनि खे अल्लाह अता फरमाईंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह खिदमत कभी अबे अम्मा जी इंशाअल्लाह हलाल कमायो हलाल सुभान खाओ, हराम खां पाण खे बचायो हराम खाइण वारा रब खे न वणंदा आहिनि कूड़ न ॻाल्हायो चोरी ऐं ज़ोरी जा कम न कयो ज़ुल्म ऐं बेहयाई जा कम न कयो कम उहो कयो जंहिंमें अल्लाह राज़ी रहे मदीने वारो साईं राज़ी रहे सुभान कबूल आहे इहा ॻाल्हि इंशाअल्लाह अल्लाह ॻाल्हायो असांजे दिल जी तमन्ना इहा हुजे मूं शेर चयो सुभान ईअं चओ त ए हबीब ख़ुदा तुंहिंजो नौकर सुभान अल्लाह तुझे दिल जो आवाज ही हो जाए बस ये नात पढ़ी मां दुआ तो पूरा ए हबीब खुदा तू जो नौकर आया सोहना सदड़ा घा तू जो नौकर आया सुभान अल्लाह मदनी सदड़ा घा तू जो नौकर आया सुभान अल्लाह ए ज़हरा जावा पहुंचो चले वो पसा हाय हाय सुभान अल्लाह हाय ज़हरा जावा पहुंचो चल वो पसा मदनी सदड़ा अघा तो जो नौकर आया सुभान अल्लाह तो सुभान अल्लाह मदीने वारे के राज़ी कयो मुझे दिल पर नबी जो दर वठो मिठा इहो दर तॾहिं नसीब थींदो जॾहिं अल्लाह वारनि जी सोबत में वेंदो अल्लाह वारनि जी संगत में वेंदो ॾिसो न चोर चोरी सेखारींदो आहे ज़ानी ज़िना सेखारींदो आहे फोरू फुर करणु सेखारींदो आहे पर अल्लाह वारा वरी अल्लाह अल्लाह करणु सेखारींदा आहिनि सुभान अल्लाह तव्हां चाहियो था तव्हां ते नबवी रंग लॻे तव्हां ते महबूब मुस्तफ़ा जो फैज़ जो असर ज़ाहिर थिए त पोइ तव्हां अल्लाह वारनि जी सोबत में अचो तव्हांखे दावत आहे मुंहिंजे मुर्शिदन करीम जो आस्थानो दरबार आलिया फज़लाबाद शरीफ मातगी में हर अंग्रेज़ी महीने जो पहिरियों आचर ॾींहं जो महफ़िल थींदी आहे उन में तव्हां सभिनी सॼणनि खे शिरकत जी दावत उहे माण्हू जेके कल्ह ताईं निमाज़ न पढ़ंदा हुआ ईद निमाज़ जुमो निमाज़ न पढ़ंदा हुआ अॼु उहे तहजुद गुज़ार सुभान अल्लाह तव्हांखे दावत हुजे अचिजो ईंदो इंशाअल्लाह इंशाअल्लाह दावत फ़क़ीरानी क़बूल आहे मिटनि माइटनि ॾे वेंदा आहियूं महीने में हिकिड़ो ॾींहुं खणी असां फ़क़ीरनि वटि वेंदा कयो सुभान अल्लाह नंगर जो बंदोबस्त आहे पर नंगर जो वाइदो नथो कयां मदीने वारे जी मोहब्बत जो वाइदो थो कयां इंशाअल्लाह उन आस्थाने ते ईंदो मुंहिंजे महबूब जी मोहब्बत तव्हांखे ज़रूर मिलंदी ईंदो इंशाअल्लाह इंशाअल्लाह साम्हूं वारा सुभान अल्लाह चवंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह परियां दावत क़बूल था कयो फ़क़ीरानी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह तव्हांखे मदीनो ॾेखारींदो अल्लाह तव्हांखे हज जी साथ
बस हाणे ईंदो फज़लाबाद शरीफ़ ते बैत कंदासीं इंशाअल्लाह अल्लाहुम्मा सल्लि अला नबीना मुहम्मद अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन या रब्बी बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मदा या वासिअल करमी अल्लाहु आमीन या अल्लाह असांजा गुनाह माफ़ फरमा खताऊं दरगुज़र फरमा उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी थी कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला बीमारनि खे शिफ़ा अता फरमा साइलनि जा सुवाल पूरा फरमा मुश्किल ज़दनि जो मुश्किलातूं आसान फरमा मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा महबूबनि जी चाहत नसीब फरमा